इन जो शिकार तो जड़ा गिद्दड़ छा कंदा तो पोइ संभाल पाजे पुट दे। कानून खे पंहिंजे हथ में खणण जी कोशिश न कर। मूसा खान मां त ॾाढ तव्हांखे मोटाइण पई चए। तू जल्दबाजी जॾहिं चोर पकड़बो आहे त पोइ इहे ई बहाना ॻोल्हींदो आहे ये बहाना। मूसा खान जेकॾहिं मां न चाहियां न त ता ज़िंदगी ॾांहुं तोखे हथ बि न अचिया, पर मां तव्हां सां हथ मिलाइण जे करे भरोसो करे वेठुमि। मूं बि तोसां इन करे हथ मिलायो त तूं मुंहिंजे ॾांद जी चोरी में न हूंदे, पर अॼु मूं चोर सग सूधो पकड़ियो आहे, सग सूधो। हाणे खानू तुंहिंजो को बि बहानो न हलंदो तुंहिंजो को बहानो। इन ही चोरीअ जे केस मां त पंहिंजो हमरा छॾाए वेंदुसि, पर तो जेको मुंहिंजे पुठीअ पोयां वार कयो आहे न, तमामु ग़लति कयो थी मूसा खान, ग़लति। छो त तो मुंहिंजे पुठीअ पोयां वार कयो आहे, पुठीअ पोयां। अॼु खान सरियाम ऐलान थो करे त तुंहिंजो 10 ॾींहनि जे अंदर मां ॾांद सरियाम कढी वेंदुसि। उन खां पोइ तोखे ॾांद जो पुछ बि हथ न ईंदो। इहो खान जो चैलेंज आहे, चैलेंज। छो त खान खुरड़ी हिक हणाईंदो आहे, हिक। खैर हुजे माई घोटा अचण में अलाए छो देर कई आहे। अची वेंदो माई, अची वेंदो। अब अञा तयारियुनि में आहिनि। जो आया खैर हुजे। अदा तव्हां हिते वेही छा था कयो? वञो वञी घोट खे वठी अचो। अचण में ॾाढी देर करे छॾियो। अबा तव्हां त आया आहियो, पर मुला नज़र नथो अचे। वञ गुलाम कादर, वञी मुला खे वठी आ। खैर हुजे। हाणे जल्दी कयो त निकाह करे वठिजे। चाची खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर मुकदे। छा थियो? चवे छा थियो? इहो पुछ त छा न थियो मासी, पर खुदा के मज मासूड़ी सां शादी नथो करे सघां पुक से। छा छा छा? इहो तूं छा पियो चई? मूंखे माफ़ कयो, खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो। मासूड़ी सां शादी नथो करे सघां पुक से। खैरा जे सिर में खैर हुजे। ॾिसोसि त सही त हिन जी तबियत सही आहे। हा चाची, मां बुख ते बिल्कुलु सही आहियां, पर मासूड़ी सां शादी कोन कंदुसि। अबा आख़िर इहो त ॿुधा त तूं इहो फ़ैसिलो कीअं कयो आहे? इहो फ़ैसिलो करण खां अॻु में इहो त सोची हा त तुंहिंजे इन फ़ैसिले सां असांजी केॾी बदनामी थींदी। चाचा जमाल, इन बदनामी जे पोयां बि तुंहिंजे पुट मजू जो बुख ते। मजू जो? हा चाचा,
एतिरो त मारो मथो खे छा ॿुधायो मुझे अंगर ते आतुरा तोरे नेड़ विछाया मां ओ सोणियूं पतड़ियूं गुलाबन जूं शादी करा शादी कराया मुझे नो करो बुकते तोखे ख़बर न आहे त सोनी खेरावती अमानत आहे अमानत जेको बि सोनीअ जो दिलि में ख़्यालु आणींदो उहो मौत जो मुंहुं ॾिसंदो मौत जो छो त मौत जो ॿियो नालो मचू आहे मचूअ जे साम्हूं त चङा भला न हली सघिया तुंहिंजी ॾे कहिड़ी औकात आहे जो मचूअ जी इज़त जे तरफ़ अखियूं पियो जी अखियूं पर कंदो मौत वांगुरु पर कंदो मजू मुझे कसम आपा जी जिंदगी है जो मुँह तोबा गई माँ हाणे जवाब नहीं तो चार बुखते तो हीरा जो हीरा बनी जेकर निकाह पढ़ायो थी केरा जे दर तो जी बाहर निकल दे तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं हूंदो चाची हाणे मूंखे तूं ॿुधा मां छा कयां बाक़ी मरणो न आहे मरणो बुख ते न आहे मरणो तूं निकाह कराए मां तोसां गॾिजी थो हलां ॾिसां थो तूं छा थो करे इहो मजू तव्हां जे करे मूंखे न आहे मरणो जेकॾहिं हयाती हूंदी न त मूंखे ॿी कुंवार मिली पवंदी मुंहिंजी हलावाई तो बुख ते हलावाई अबा ॿुध त सही अदा ठाहियो हाणे इहो मजूअ खैरा खे चैलेंज कयो आहे हा खैरा जे सर ॾे खैर हुजे पाण ही मां इन ॻाल्हि खे ॾिसी थी रहां पई अदा तो जो मुंहुं न फिरे जमाल तो जे छोकिरे असां सां घणी कई आहे अॼु खैरा वाइदो थी ॾे खैरा त मां सोणीअ जो रिश्तो उन्हनि सां कंदसि जेको पहिरियों मजूअ जो सिर खणंदो पोइ सोणीअ सां लावा लहंदो पोइ लहंदो लावा खैरा जो बि वाइदो आहे खैरा इहे सींध थी ॾे खैरा तो जो अदा मोकले ही वने पुट पंहिंजी जाइ ते कई असां सां जेका वेठ नथी आहे असां ख़बर आहे छो अम्मा निंड नथी अचे छा अबो तव्हां त मुंहिंजी अखियुनि जी निंड अलाए कॾहिं खां उॾाए छॾी आहे मूं जी अबो तव्हां मां मूं तुंहिंजी ज़िंदगी मां पंहिंजी मुदाख़लत ख़तम थो कयां अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे नमूने सां गुज़ारे सघीं थी सच अबो जी अम्मा अॼु खां पोइ तुंहिंजी दिलि जीअं कढे तीअं कजाए जेकर इहो कमु तव्हां कयो पिया न त पोइ न्याणी जे दुआउनि सां तव्हां अॾिजी वेंदव अॾिजी माल मिल्कियत मौला जो गंज आहे कुझु हासिल करण लाइ इहा डर नथो ॾियां आख़िरत जे अज़ाब खां बचण जे लाइ इहो कदम खणो पिया पोइ बि उन जो सवाब तव्हांखे ज़रूर मिलंदो बस न्याणीअ मथां रहम अची वियो जेका मुंहुं जे करे रात ॾींहुं रत जा ॿोड़ा पई हारे अबू तव्हांजी इहा ॾिनल इजाज़त आरती त न आहे न या कुझु ॾींहंनि खां पोइ फटंदड़ मौसम वांगुरु तव्हांजा ख़्यालात बि चेंज थी वेंदा न मां न मूसा ख़ान जो हर फ़ैसिलो पत्थर ते लकीर जिया हूंदो आहे अॼु खां पोइ तूं पंहिंजी ज़िंदगी जो पाण फ़ैसिलो करे सघे थी बाबा साईं मां अॼु एतिरो ख़ुशि आहियां मां हिन ख़ुशीअ में तव्हांखे इहा दुआ थी ॾियां त छल मुंहिंजी ज़िंदगी बि तव्हांखे लॻी वञे
बाबा साईं सजी संगत पहुंची वई आहे दिलबर मोकिलियो आहे हाणे जेको हुकुम कयो मूसा खान जो हवेली खां ॿाहिरि निकिरण हराम करणो आहे ऐं उन खां अकबर जे बेइज़तीअ जो पलांद बि सारे संभाले वठणो आहे हा चइबो त हींअर ई हली हुनजे मथां हमिलो कयूं बाबा साईं मूसा खान जेको बि माण्हू हथ अचे न उनखे सफ़ा ख़तम करे छॾियो जंहिं ॻाल्हि तां मसइलो थियो आहे पहिरियां त उनजी जांच करणी आहे हिन मूसा खान ॾांद खे कहिड़े हंधि ऐं कहिड़ी ओताक ते ॿधो आहे बाबा साईं ॾांद त पंहिंजे माल जे वथाण में हूंदसि न ॿियो वरी किथे हूंदसि बाबा मां चाहियां थो त राति ॾांद खे कढी कोहराए छॾियो पोइ मूसा खान खे ख़बर पवंदी त केतिरी ताक़त आहे मूं में ऐं उन खां पोइ इहो उनखे ॿुधाइणो पवंदो त खान सां टक्कर खाइण जी ज़रूरत कीअं थींदी आहे इहे तव्हांजे सब्र जा नतीजा आहिनि मां विसारे वेठो हुअसि त इहो शैतान कॾहिं बि इंसान नथो थी सघे हाणे हिन शैतान खे असुल ताक़त ॾेखारणी पवंदी त खान छा आहे ऐं उनखे उनजो अंजाम ॾेखारणो पवंदो छो त खान खुली हिकु हणाईंदो आहे सोढा मां तुंहिंजी वॾी इज़त कंदोसि पर जेका ही तव्हां छिछोरी हरकत कई आहे न दिलि त चए थी तव्हांखे धिका ॾेई घर मां कढी छॾियां बाबा साईं ही त तव्हांजो तॾो आहे मूंखे धिका ॾेई कढण सां माण्हू तव्हांखे चङो न चवंदा मूंखे चङो चवनि या बुरो माण्हुनि जी मूंखे का बि परवाह न आहे जेकॾहिं तव्हां सम्झो था त मुंहिंजो ॾोह आहे त पोइ ख़तमु करे छॾियो मूंखे मुंहिंजो खून बि तव्हांखे माफ़ आहे पंहिंजो खून माफ़ कयो था पंहिंजी भेण जो खून हाकिम खान खे माफ़ छो नथा कयो बाबा साईं मां तव्हांजी इज़त कयां थो पर इन जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त मां हाकिम खान जी बि ओतिरी इज़त कंदुसि सुठा ॻाल्हि हाकिम खान जी इज़त करण या न करण जो न आहे असुल मक़सदु आहे हिन हवेलीअ जो सुकून बर्बाद करण जो हवेलीअ जो सुकून मां नाहे तबाह कयो इन में हाकिम खान जा हथ आहिनि जेकॾहिं नौकराणी जी इज़त बर्बाद थिए थी त उहो बि हाकिम खान जेकॾहिं कंहिंजी भेण मरे थी उहो बि हाकिम खान ऐं इन खां अलावा हाकिम खान हिन ॻोठ मथां अलाए केतिरा ज़ुल्म करे चुको आहे जेके तव्हांजे अखियुनि ॾाढो नाहिन आया ऐं उन ज़ालिम खे सज़ा ॾियण जे बजाए तव्हां हुनजी तरफ़दारी था कयो सिर्फ़ हिनजे कारण त हाकिम खान तव्हांजो भाउ आहे ॿुधायो बाबा साईं ॿुधायो इन्हीअ जे करे हिकु ज़ालिम इंसान खे तव्हां कयो त उहो तव्हांजो भाउ आहे पर जेकर इन जॻह ते को ॿियो हुजे हा त छा तव्हां हुनखे बख़्श कयो आहे हा हा उनखे माफ़ करण में मूंखे हबक बि महसूस न थी आहे ऐं हाकिम खान खे माफ़ी करण जे लाइ तव्हांजे अॻियां मूंखे झोली फैलाइणी पए थी ही जेका मूं नथो आहे या तव्हांजे करे न त मूं जहिड़ो मोहबती माण्हू अहिड़ो अघूर पाप कॾहिं बि न करे हा
जल्दी क्यों रात कटो लगे तो गोठारा सुजाग थी पिया पोइ खणी छॾियऊं से जल्दी क्यों रात करो क्यों बारानी गाली तो करी गुलाब बाज़े शीन जे चंपे मां कदे भी शिकार करी न आयो पोइ मां पंहिंजे हथनि मां शिकार कीअं वञणु ॾियां हा वरी भी कुछ सोच खान है छा सोचां यही सोचां त शिकार छॾे हलिया ऐं पोयां सुभाणे मूसा खान वॾा टक ॾींदो अथई त खान भॼी वियो ऐं हुनजे चंद निकमन माण्हुनि खान खे हितां भॼाए कढियो मां चवां दांत कढ दांत जेकॾहिं पोयां पूरो ॻोठ वियो आहे न त लॻे मां पाण मोड़ींदुसि बुलाओ कर रिपीटर ॿुधाए जाए पंहिंजे मूसा खान खे त खान सां भेटण जो जाम छा हूंदो आहे ही फायर किथे आहिनि बाबा से का भी खबर कोन थी पवे कालू फायर बुधी भजी वियो ऐं तूं हिते बीठो आहीं हा बाबा साईं तव्हां जी भला छा मर्ज़ी आ त मां वञी गोलनि जे मुंहुं पवां अञा एतिरो चरियो कोन आहियां लालू वञी जांच करे अच किथे खानू वारा त ॻोठ में दाख़िल न आहिनि थिया बाबा साईं जे ॻोठ में आयो बि हूंदो त पंहिंजो कमु कयूं हलियो वियो हूंदो हाणे मां छा वञी कंदुसि उते तूं ईअं कोन मञींदे हा जेसि ताईं तुंहिंजी पुठे तां खल न लाहींदुसि बाबा साईं ज़ुल्म थी वियो कहर थी वियो छा थियो आहे ॾिठो बाबा साईं मुंहिंजे वञण जी का बि ज़रूरत कोन्हे का हमरा पाण ख़बरूं खणी पहुची विया हिते बाबा साईं दांत निकिरी वियो छा दांत निकिरी वियो जी बाबा साईं जल्दी कयो पहिरें वाटी घुरायो कमाल खान पहिरां वाटी घुराइण में हाणे को बि फ़ाइदो न आहे छो त खानू पंहिंजे हमराह जे पलांद में दांत काहे वियो आहे पहिरां धुर थियण खां पहिरियां ई दांत कोहराए छॾींदो पोइ छा असां ईअं ई माठ करे वेही रहूं ऐं इहो खानो वते पंहिंजो ॾाढ ॾेखारींदो बाबा साईं मुंहिंजी सलाह मञो त इहे ॻाल्हियूं दरगुज़र करे छॾियो तूं इहा पंहिंजी सलाह पाण वटि रख हाणे जेकॾहिं पंहिंजी ज़ुबान मां हिकु लफ़्ज़ बि कढियो अथई न त इहा ज़ुबान कटे हमेशह लाइ ॻाल्हाइण खां महिरूम करे छॾींदुसि रिपोर्ट दर्ज कराए छॾियो बाक़ी सुभाणे मां पाणे डीएसपी सां वञी मिलंदुसि ऐं समूरी हक़ीक़त ॿुधाईंदोसांसि त खानू ख़िलाफ़ को कदम खणे जेकॾहिं हू चाहे थो त हिते अमन क़ाइम थिए ऐं न त ॿी सूरत में असां ऐं खानू सां गॾु पुलिस जो आराम बि हराम थी वेंदो कुझु बि कयो बाबा साईं कुझु बि कयो पर खानूअ खे अहिड़ी सिखत ॾियो जो हू अॻिते असां सां भेटाइण खां पहिरियां 1000 बार सोचे 1000 बार बेफिक्र थी वञ कमाल खान बेफिक्र थी वञ हाणे खानू खे ॿुधाइणो पवंदो हिन खानूअ खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर लाल गुलाब खान दांत ठिकाणे ते पुॼाए छॾियो आहे हाणे ईअं कर आसिफ साइकिल वारो आहे न हुन ते दांत पहुचाए हुन असगर कासे सां ॻाल्हाए छॾियो आहे तोखे तेसि ताईं नाहे मोटणो तेसि ताईं दांत कोई नथो छॾे पर खान पर खे छॾ जेको तोखे कमु चयो आहे न उहो कर मूसा खान पोयां वॾो ज़ोर लाहींदो
उनखे मां पाण मुंहुं ॾेई वठंदुसि तूं सभ खां पहिरियां वञी इहो कमु करे अच ॾांद कुहराए छॾ जीअं मूसा खान खे ॾांद जो खुर ऐं पुछ बि न अचे पोइ मूसा खान खे ख़बर पवंदी त खान सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे छो त खान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु मुझे न करो आप कहते तोखे ख़बर न आहे त सोनी खेरावती अमानत आहे अमानत जेको बि सोनीअ जो दिलि में ख़्यालु आणींदो उहो मौत जो मुंहुं ॾिसंदो मौत जो छो त मौत जो ॿियो नालो मचू आहे मचूअ जे साम्हूं त चङा भला न हली सघिया तुंहिंजी कहिड़ी औकात आहे जो मचूअ जी इज़त जे तरफ़ अखियूं पियो जी अखियूं पर कंदो मौत मां जो पर कंदो मजू मुझे कसम आपा जी जिंदगी जो मुंह तोबा कई मां हाणे जवाब नहीं सोचा बुखते तो हीरा जो हीरा बन जेकर निकाह पढ़ायो थई केरा जे दर तो जी बहार निकल दे तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं हूंदो चाची हाणे मूंखे तूं ॿुधा मां छा कयां बाकी मरणो न आहे मरणो बुख ते न आहे मरणो तूं निकाह कराए मां तोसां गॾिजी थो हलां ॾिसां थो तूं छा थो करे इहो मजू तव्हां जे करे मूंखे न आहे मरणो जेकॾहिं हयाती हूंदी न त मूंखे ॿी कुंवार मिली पवंदी मुंहिंजी हलावाई तो बुख ते हलावाई अबा ॿुध त सही अदा ठाहियो हाणे ठाहियो इहो मजूअ खैरा खे चैलेंज कयो आहे हा खैरा जे सर ॾे ख़ैर हुजे पाण ही मां इन ॻाल्हि खे ॾिसी थी रहां पई अदा तो जो मुंहुं न फिरे जमाल तो जे छोकिरे असां सां घणी कई आहे अॼु खैरा वाइदो थी ॾे खैरा त मां सोणीअ जो रिश्तो उन्हनि सां कंदसि जेको पहिरियों मजूअ जो सिर खणंदो पोइ सोणीअ सां लावा लहंदो पोइ लहंदो लावा खैरा जो बि वाइदो कयो आहे न तमामु ग़लति कयो थी मूंसां खान ग़लति छो त तो मुझे पुठीअ पोयां वार कयो आहे पुठीअ पोयां अॼु खान सरियाम ऐलान थो करे त तुंहिंजो 10 ॾींहं जा अंदर मां ॾांद सरियाम कढी वेंदुसि उन खां पोइ तोखे ॾांद जो पुछ बि न ईंदो इहो खान जो चैलेंज आहे चैलेंज छो त खान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे माई घोट अचण में अलाए छो देरि कई आहे अची वेंदो माई अची वेंदो अञा तयारियुनि में आहिनि इजो आया खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा तव्हां हिते वेही छा था कयो वञी घोट खे वठी अचो अचण में ॾाढी देरि करे छॾियो अबा तव्हां त आया आहियो पर मुला नज़र नथो अचे वञ गुलाम कादर वञी मुला खे वठी आ खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे हाणे जल्दी कयो त निकाह करे वठिजे चाची खैरा ये सीन थी ॾे खैरा तो जो अदा मोहन लही वञे पुट पंहिंजी जाइ ते कई असां सां जेका वेठ नथी आहे असां ख़बर आहे
छो अम्मा निंड नथी अचे छा? अबो तव्हां त मुंहिंजी अखियुनि जी निंड अलाए कॾहिं खां उॾाए छॾी आहे। मूं? जी अबो तव्हां। मां मूं तुंहिंजी ज़िंदगी मां पंहिंजी मुदाख़लत ख़तम थो कयां। अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे नमूने सां गुज़ारे सघीं थी। सच अबो? जी अम्मा अॼु खां पोइ तुंहिंजी दिलि जीअं कढे तीअं कजाए। जेकर इहो कमु तव्हां कयो पिया न त पोइ न्याणी जे दुआउनि सां तव्हां अॼु जी वेंदव, अॼु जी। माल मिल्कियत मौला जो गंज आहे, कुझु हासिल करण लाइ इहा डर नथो ॾियां। आख़िरत जे अज़ाब खां बचण जे लाइ इहो कदम खणो पिया, पोइ बि उन जो सवाब तव्हांखे ज़रूर मिलंदो। बस न्याणीअ मथां रहम अची वियो, जेका मुंहिंजे करे रात ॾींहुं रत जा ओढ़ा पई हारे। अबू तव्हांजी इहा ॾिनल इजाज़त हिन जो शिकार तो जड़ा गिदड़ छा कंदा तो पोइ संभाल पाजे पुट जे। कानून खे पंहिंजे हथ में खणण जी कोशिश न कर। मूसा खान मां त ॾाढ तव्हांखे मोटाइण पई चवां, तूं तमाम जल्दबाज़ी जॾहिं चोर पकड़बो आहे त पोइ ईअं ई बहाना ॻोल्हींदो आहे इहे बहाना। मूसा खान जकॾहिं मां न चाहियां न त ता ज़िंदगी ॾांद तोखे हथ बि न अचिया, पर मां तव्हां सां हथ मिलाइण जे करे भरोसो करे वेठुमि। मूं बि तोसां इन करे हथ मिलायो त तूं मुंहिंजे ॾांद जी चोरी में न हूंदे, पर अॼु मूं चोर सग सूधो पकड़ियो आहे, सग सूधो। हाणे खानू तुंहिंजो को बि बहानो न हलंदो तुंहिंजो को बहानो। इन चोरीअ जे केस मां त पंहिंजो हमरा छॾाए वेंदुसि, पर तो जेको मुंहिंजे पुठीअ पोयां वा चाची खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर मुकदे। छा थियो? तव्हां छा थियो? इहो पुछ त छा न थियो मासी, पर खुदा के मज मासूड़ी सां शादी नथो करे सघां पुक से। छा छा छा? इहो तूं छा पियो चई? मूंखे माफ़ कयो, खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो। मासूड़ी सां शादी नथो करे सघां पुक से। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, ॾिसोसि त सही त हिन जी तबियत सही आहे। हा चाची मां बुख ते बिल्कुल सही आहियां, पर मासूड़ी सां शादी कोन कंदुसि। अबा आख़िर इहो त ॿुधा त तूं इहो फ़ैसिलो कीअं कयो आहे? इहो फ़ैसिलो करण खां अॻु में इहो त सोची हा त तुंहिंजे इन फ़ैसिले सां असांजी केॾी बदनामी थींदी। चाचा जमाल इन बदनामी जे पोइ बि तुंहिंजे पुट मजू जो बुख ते। मजू जो? हा चाचा एतिरो त मारियो मां तोखे छा ॿुधायां। मुंहिंजे अंगर ते आंसू तोरे नेड़ विछाया मां, ओ सोणियूं पतड़ियूं गुलाबनि जूं। शादी करा